खैरपुर में चौमासे जी बरसातुनि तबाही मचाइण खां पोइ MNA सैयदा नफ़ीसा शाह पारां मुतासिरनि लाइ ॾिनल इमदाद न मिलण ख़िलाफ़ यूसी शादी शहीद जे रहवासियुनि मोहम्मद अफ़ज़ल कटोहर, मोहम्मद हसन कटोहर ऐं ॿियनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खैरपुर मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल सत्तार पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी मामा के ॿुधाईंदो हलां खैरपुर भरिसां यूसी शादी शहीद दे आबाद जागीर ॻोठ हाजी अरबाब कटोहर जे रहवासियुनि जो यूसी शादी शहीद जे चेयरमैन वाइस चेयरमैन ज़िला काउंसिल जे मेंबर तपेदार DC ख़िलाफ़ मच्छरदानी में मच्छर मार स्प्रे ऐं राशन न ॾियण ऐं पंहिंजा नवाज़ी पॉलिसी मनपसंद खे राशन ॾियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। MNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह खां नोटिस वठण जी घुर। तफ़सील मूजिब चौमासी बरसातनि जी तबाही मचाइण खां पोइ MNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह पारां मुतासिरनि लाइ ॾिनल इमदाद न मिलण ख़िलाफ़ यूसी शादी शहीद जे रहवासियुनि मोहम्मद अफ़ज़ल कटोहर, मोहम्मद हसन कटोहर, अब्दुल हमीद कटोहर, ग़ुलाम कादिर कटोहर, अब्दुर्रहमान कटोहर, अब्दुल्ला कटोहर, नेमतुल्ला कटोहर, फारूक अहमद कटोहर ऐं ॿियनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। हिननि इल्ज़ाम हणंदे सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त हिते मौजूदा चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले खैरपुर जो DC ख़ासि तौर तपेदार आसिफ़ अली लाशारी मनपसंद ऐं पंहिंजा नवाज़ी पॉलिसी करे राति जी ऊंदाही में राशन विरायो थो वञे। केतिरा ई भेरा पंधु करे थकिजी पिया आहियूं उन पर हिन चकर जवाबु ॾिनो वञे थो। देह आबाद जागीर जे काउंसलर फ़ौजी बाग़ अली सां राब्तो कयो वियो त उन चयो तव्हां असांजा वोटर न आहियो, तव्हांखे राशन न ॾिनो वेंदो, जेको वणे वञी कयो ऐं वञी सभिनी खे दान ॾियो, असांखां कोई पुछण वारो न आहे ऐं कुझु न थींदो, पंहिंजी मर्ज़ी ते हलाईंदासीं। यूसी शादी शहीद जे तपेदार आसिफ़ अली लाशारी ते अवाम पारां लॻायल इल्ज़ाम जे बारे में सहाफ़ी पारां राशन जे बारे में मौक़िफ़ वठण जी कोशिश कई वई त उन जवाबु ॾींदे चयो त मां यूसी शादी शहीद में काफ़ी राशन ॾिनो आहे पर तफ़सील कंहिंखे बि न ॿुधाईंदुसि, जंहिंखे वणे जेको करिणो अथव वञी कयो। अहिड़े अमल खां पोइ हिननि MNA सैयदा नफ़ीसा शाह खां मुतालबो कयो त नोटिस वठी इंक्वायरी करे मनपसंद पॉलिसी में मुलविस ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।